हाज़िर ते महर थींदी। हाणे साहिब जो हक़ ॿुधो। धनासरी महला चौथा। सेवक सिख पूजन सब आवहै, सब गावह हर हर ऊतम बानी। गाव्या सुनिया तिनका हर थाए पावै, जिन सतगुर की आज्ञा सत सत कर मानी। श्री राम। साचो साहिब सेवक सिख सब गुरु जा सिख हुन सेवक हुन। सेवक सिख पूजन सब आवे, पूजन है हुन। और पूजन कहिड़ो आहियूं, सब गावे हर हर अमृत बाणी। अॼुकल्ह हरि जा गुण ॻायूं था न, गुरनि संतनि जो दर्शन करे सभु हरि जा गुण ॻायूं था। सब गावे हर हर उत्तम बाणी। पर साहिब चवंदा सुजा कनि था, सुजा कनि था। संसार में हर कमु आहे, उन कम खे कीअं कजे हिते ई वेद शास्त्र आहिनि। हिन जी अखि ॿूटी पई आहे ॿुधी जी, जेके मां कयां थो ठीकु आहे, मूड़े बाक़ी संत ऐं गुरू छाजे लाइ आया, हे वेद शास्त्र धर्म ग्रंथ छाजे लाइ आया, ढोरनि जनावरनि जे लाइ। इहो अहंकार न कर न। मार खाईंदे पोइ सिखंदे, पहिरियों नथो सिखे। इहा मन में पक कर, संत जेके संसार में आया आहिनि उहे असांजे लाइ आया आहिनि। पहिरियां मन खे पक बीहाए, तंहिंखां पोइ ॿी पक पहुचींदी। उहे जेके चवनि था उहे असांजे भले लाइ चवनि था। तुंहिंजी ॿुधी जॾहिं क़बूल करे, तूं जॾहिं खणियो तुंहिंजी मर्ज़ी आहे, उहे चवनि तुंहिंजे भले लाइ था। हिते संत ऐं स्वार्थ पोइ त ख़तमु थी वियो कमु न। स्वार्थ मृत्यु, पंहिंजे लाइ जीए थो, कहिड़े कम जो आहे, संसार सॼो जीए थो। हितां थोरी न लिखिबो संसार जो, लिखिबो जेको ॿियनि लाइ जीअ आहे उनजो न लिखिबो। राम साहिब था जॻाइनि था, गाविया सुणिया, के ॻाइनि था के ॿुधूं था न, के ॻाइनि था असां सभु ॿुधूं था। गाविया सुणिया तिसका थाए पवे, उनजो क़बूल पवंदो। सतगुरु की आज्ञा सत सत कर मान। हिन सतगुरुनि जी आज्ञा खे सत सत बसि। तव्हां ॾिठो जे हिते मखण सिंह जॾहिं आया, जंहिं 1000 विहांव कराया, 500 विहांव कराया, हर जातियुनि जा, उहो प्रचार त निकिता त उहे अचणा हुआ। पर उनजो टीम आई, ऐं पहिरें भेरो ईअं हुयो जो हिते हिननि खे हिते वियासीं, हिन जाइ ते हीअं पहिरें भेरो ईअं थियो। मूंखे थोरो तबियत ईअं ई मां उथी हुई। छा त ॻाल्हि आहे श्री राम। हा, नादिर साहिबु जेको साहिबनि जो 300 साल थियो, ग्रंथ साहिब जे गदी विहाइण जो और चोले छॾण जो, त असां 2007 में वियासीं, 2008 में वियासीं, 2009 में वियासीं। विशेष करे त 8 में वञणु थियो, 7 में परभणी वञणु थियो, भाई दर्शन करे आयासीं। 9 में बि परभणी वञणु थियो, दर्शन करे आयासीं। हुन में 8 ॾींहं उते आयासीं। हिक में राष्ट्रपति आयो, हिक में वज़ीर आज़म आयो। ग्रंथ साहिब खे गद्दी बख़्शऊं, राष्ट्रपति आयो, वरी साहिबनि चोले छॾियो, वज़ीर आज़म आयो। हो 28 अक्टूबर
उहो 3 नवंबर चौथे साल जा छा त मां ॻाल्हि कई त उन वक़्तु अंदाज़ो हिन ॾिनो 40 लखनि माण्हुनि जे अचण जो उनजो बंदोबस्तु कयल हो ऐं सॼो खे गवर्नमेंट तरफ़ां 3000 करोड़ मनमोहन सिंह ॾिना पहिरें ॾेई छॾियईं भई पोइ घुर घुर थिए हे थिए सुख हुयो सॼो एयरपोर्ट नओं एरोड्रम नओं सभु नओं स्टेशन नई सभु न्यू सभु श्री राम हिन सत कर माने त 25,000 जे माण्हुनि जे रहण जा तंबू ठाहिया त मखण सिंह जन वठी हलिया उते जाते पंहिंजो 25,000 माण्हुनि खे नेरनि खाराइण रोटी खाराइण हे खाराइण उहो सॼो सीधे जो तंबू भरे पियो अखियुनि सां ॾिठोसि हुनजे भरिसां जेको 25,000 जे माण्हुनि जो हुयो उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां गवर्नमेंट तरफ़ां सॼो भंडारो हले पियो न गुरू जे तरफ़ां हले ई पियो पर सिख संतनि जो विश्व लेवल ते सिख संतनि जो हिकु कुंभ हुयो वरी जॾहिं मर्द जीअर ॾिसे इहो छा छा संत आयल आहे विश्व लेवल ते ऐं हुन जा जेके भंडारा हलनि पिया हिकिड़े संत जो 125 आइटम भंडारे में पियो हले 250 रांधा कमु पिया कनि अखियुनि सां बीठे ॾिठोसि पियो ऐं मिलियासीं त कछो पियो आहे छड़ो बसि गिडी पई आहे न भोजन पाना है चङो पाना है तंबू लॻल आहे 3 भेरा ने भोजन खाईंदे आयो वरी जे ॿाहिरि ॾिठोसि त उहे ई आइटम हुया सिर्फ़ु अंतरो इहो भई व्यवस्था जी दृष्टि सां थोरो हीअं खाइनि भई हो अंतरो न हो त ॿाहिरि खाधो छा आहे अंदरि खाधो छा आहे भूरी वाला त पोइ 40 लख ॿुधी करके भई 12 किलोमीटर गाॾियूं परे रखंदा तॾहिं माण्हू खे ओतिरो 12 किलोमीटर कीअं पंधु थिए इन जे लाइ भई चङो मिड़े गुरू जो साल आहे न अॻ में माण्हू नचणु शुरू कयो त उहो जेको ॿार हुयो बोझो हुयो उहो लही वियो केतिरो असां पंधु कंदासीं इन जे करे उन ॻाल्हि खे संगत ख़्याल में न रखियो त उन मौक़े ते ई पहुचूं पंधु कीअं कंदासीं त हाणे उहो जेको 25,000 जो लॻल हो तंबू सॼो ख़ाली पियो सीधो सॼो ईअं पियो महाराज हलिया त उन महिल कुझु आइटम ठाराए वरितो मिड़े खारायो त उहो सूरदास हो जेको हिते एडवर्टाइज़ करणु आयो उन संत जी उहो ई उते सॼो कमु संभाले बीठो जॾहिं कार में चढ़नि पिया पोइ चवनि पिया महाराज क्या करें चए बसि सभु हुआ नहीं तो निकाल करिणो पवंदो न हितां खणणो पवंदो सामान बसि छड़ो लफ़्ज़ हिकिड़ो वरितईं बसि उन कार में ई उन महिल होॾे बि न जिते वेठासीं उते न वरितईं कार में वरितईं क्या करें चए बसि सभु निकाली करे चए सत वचन जो आ गया सत वचन जो आ गया सत वचन गाविया सुनिया तिसका थाएं पवे जिन सतगुरु की आ गया सत सत करना हाँ बोलो भाई हर कीरत हर भव जल तीरथ साईं गोपनाम साहब ॾींदा वर्सी जे मौक़े ते उते पिताब जी ॻाल्हि आहे पंहिंजो अचनि ॿिए भंडारे जे तौर तक लाइ न जेको मिठो थिए उहो घणो थिए भई सीरो घणो थिए नुक़्ती घणी थिए साईं जन जेके चवनि लॻे ई न भई एॾे भंडारे में हे मुक्ति एतिरी पूरी छा थींदी पर पंहिंजो वराईंदा न हुआ ठीकु आहे जीअं आहे तव्हां पूरी कयो न जेके संतनि जो मथां डिस्कशन न करणी आहे मां इहो 2 भेरा अहिड़ा मौक़ा थिया जो मां वेठो हुउमि ईअं थियो साईं पोइ मुक्ति घणी थिए हेतिरी थिए बसि टप ॾेई वठी हलिया विया बसि मथां वरायो न सीन मां अखियुनि सां 2 भेरा ॾिठी मूंखे लॻे पियो भई हेतिरी नुक़्ते हेॾे हज़ार या सीरो कीअं पर न
पुछणो आहे जेका अॻियां थिए बसि असांखे उहो करिणो आहे खपे थो त असां छा कंदा हुन खोड़ थोरी ॾेखारिणी आहे तव्हां कंदा वञो न मां मना किथे आहे ईअं ई थियो न साईं ॿुधी तर्क त न पियो हले उहा शइ हुते डिस्कस करण जो धर्म न आहे हिते जीअं पंहिंजो हुन त ईंदा जेको चीरो ॾेखारींदा आहियूं पोइ साईं छा थिए न वर्सी थिए कीअं थिए बाबा मेले जो भंडारो सॼा जान ॾेई वेंदा आहिनि अहिड़ा जवान आहिनि जेके सॼे 12 महीने जो अटो जेको अन्न हले थो हिकु ई जवान ॾिए थो हाणे तव्हां तको तौर त के कंदो तव्हां पंहिंजनि गॾु कयो तव्हां मिड़ंगो वहाए वञो बसि तव्हां मुहत जा भाई हितां लिखंदो पोइ तव्हां उगाड़ी कंदो पोइ पुॼाईंदो राम राम अमृतसर जी मां एडिशन ईंदी आहे 9 अरब 10 अरब 9 अरब हेतिरा 900 करोड़ ईअं ॿधंदा आहिनि अरब त ॿधबो कोन्हे हेतिरा लख हेतिरा आहे इहा 22 खां 23 ताईं योजना मथां जी रिपोर्ट न आई आहे हेतिरो थींदो 80,000 माण्हू भोजन खाईंदा आख़िर में हेठां लिखियो त एतिरो सीधो अचे थो जो टकियूं बीठियूं आहिनि लाहिण जी जाइ कान्हे रखण जी जाइ कान्हे हा साईं मथे हलो हा बोलो भाई हर कीरत हर भव जल तीरथ बोलो भाई हा मञींदासीं न हा चओ तोखे चओ बोलो भाई हर कीरत बसि हिते बोलो भाई हर कीर्त हरि जो कीर्तन कयो इहो ई भवजल तरण जो बसि उपाउ आहे इहो ई वॾो तीर्थ आहे बसि ॿियो कुझु न कयो हरि जो कीर्तन ॻायो हा हर भवजल तीरथ हा भवजल तीर्थ हा हर दर तिन की उत्तम बात है संतो हा हर कथा जिन जनहु जानी अॻियों श्री राम हरि जे दर ते उन्हनि जी क़बूलियत पवंदी जिन हरि जी कथा खे ठीक सां सम्झो हरि जी कथा माना सिफ़त श्री राम कथा माना गुज़रियल कहाणी माना जेका साम्हूं आहे जेका मां सां गुज़री आहे मां उहा बयानु कयां ऐं कथा माना गुज़रियल हा त कथा उनजी अॻियां तो क़बूल पवंदी जिन हरि जी कथा खे सम्झो हा हरि प्रकृति सॼो ज्ञान आहे सॼी ॼाण मिले थी असांखे हा जनम जाने हा आदत कई आहे आपे गुर चेला हा जनम जाने जी जन दर ते हा आदत बि आहे अञा फौजी एक ही है हा न हर दर तिनकी उत्तम बात है संतो हर कथा जिन जनहु जाने हा आपे गुर चेला है आपे जी अच्छा आपे हर प्रभ चोज विडानी हा श्री राम आपे गुर चेला है हा में हा मिलंदी हिकु रूप थी वेंदो न भाई जमनूराम ईंदो भाई समाधान वारे सां ॾाढा प्यारा ख़र्च हूंदो स्त्री पुरुष सां हा में हा मिलाए आनंद ई आनंद पुट पीउ सां हा में हा मिलाए आनंद ई आनंद चेलो गुरू सां हा में हा मिलाए आनंद ई आनंद त हिते उहो गुरू चेलो बराबरि हिकु ई थी वेंदो न हा जेका तोखे मंज़ूरु आहे मूंखे मंज़ूरु आहे क़बूल ई क़बूल आहे त फ़र्क़ु कहिड़ो रहियो छो शरीर ॿ ॾिसण में आया चेलो ऐं गुरू जो अंतर न रहियो न जवाबु नथो मिले ज़ोरी न वञो न सचाई आहे न आख़िर कीअं साहब चवनि था आपे गुरु चेला है पाणे गुरू आहे पाणे चेलो आहे हा आपे आपे हर प्रभ चोज विडानी आपे हर प्रभ चोज विडानी हर प्रभ चोज माना पदार्थ ऐं विडान माना
अजब में वेदड़ परमात्मा जी हे जेके चोज आहिनि संसार पदार्थ आहे हर शइ अजब में विझे थी न हे कीअं ठही आहे पहाड़ कीअं ठहिया जबल कीअं ठहिया हे कीअं ठहिया हे कीअं ठहिया हा पे हर प्रभु चोज वेरानी हा जन नानक आप मिलाए सोई हर मिलसी। बस आप मिला सोई हर मिलसी साईं पाण सां मिलाए उहो साईं सां मिलंदो हा अवर सब त्याग उहा हर भानी। बसि ॿियनि खे त्यागे करे बसि उन साईं खे ई वणंदो मन में उन खे प्यारु कंदो बसि मां तोखे वणा तूं ई मूंखे वणे थो ॿियो कुझु नथो वणे त साईं पंहिंजो करे वठंदो बोल गुरु नानक देव।